सिंध जे हिक सरदार जो पुटु पढ़ण जे लाइ जापान वियो ऐं हुते हिकु महीनो गुज़ारण खां पोइ पंहिंजे पीउ खे फ़ोन कॉल कयईं। हेॾां होॾां जी ख़ैरियत पुछण खां पोइ पुटु चवणु लॻो, बाबा ही जापान ॾाढो सुठो मुल्क आहे ऐं हितां जा माण्हू ॾाढा हमदर्द ऐं इंसान दोस्त आहिनि, हिक ॿिए जी इज़त कंदा आहिनि ऐं मुंहिंजा क्लास फेलोज़ त मुंहिंजो तमामु घणो ई ख़्यालु रखंदा आहिनि, पर मूंखे हिकु ॻाल्हि ते ॾाढो शर्म ईंदो आहे। सरदार हैरानगी ज़ाहिर कंदे कावड़ मंझां चयो, अहिड़ी कहिड़ी घटिताई थी वई आहे जो सरदार बाग ख़ान जे पुट खे कंहिं ॻाल्हि ते शर्मिंदो थियणो पवे। मूं त हर आराइश सां गॾु तोखे महांगी गाॾी बि वठी ॾिनी आहे। पुटु चवणु लॻो, बाबा असांजो उस्तादु रेल गाॾीअ ते सफ़र करे यूनिवर्सिटी ईंदो आहे। सरदार चवणु लॻो, त पोइ इन में शर्मिंदा थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं फ़ोन बंदि कर, मां हींअर ई तोखे पैसा थो मोकिलियां, तूं बि पंहिंजी रेल गाॾी ख़रीद करे उन ते चढ़ी वेंदो कर। असां भला जापानियुनि जे साम्हूं छो शर्मिंदा थियूं? ईअं चई सरदार खणी फ़ोन बंदि कई त सरदार जो पुटु पीउ पारां ॻाल्हि न सम्झण ते हैरान थी वियो।